पैगाम पहुचायो आहे। मसइला त असांजा गंभीर निकिता। अमन अमान जो मसइलो जेको असां वटि तमामु वॾो मसइलो आहे। उस्ताद बैग ते वञे थो, मोटरसाइकिल ते वञे थो, साइकिल ते वञे थो, त उहा शइ त फुरे वञनि था। जेके पैसा अथनि 500,000 या मोबाइल फ़ोन आहे उहे बि उनको खसे वञनि था। इनशाला असांजो त पहिरियों मुतालबो इहो आहे त मिनिस्टर हटायो, तालीम बचायो। जेकी उन करप्शन कई आहे उन करप्शन खे लिकाइण लाइ उहे राति जो वेही को न को बयानु ॾेई छॾियो आहे। बैंचनि जी में मद में कई अथसि करप्शन, किताबनि जी मद में कई अथसि। स्कूल असां वटि छत न आहे स्कूल खे, फर्नीचर त पंहिंजा हिते आहे, वॉशरूम कोन्हे को। ॿाहिरि तव्हां स्कूल अचो, मां तव्हांखे घुमायां कश्मीर जा त इलाही स्कूल अहिड़ा ऐं इलाही हथ ठोकिया ठेकेदार आहिनि जेके पंहिंजा कमु कराईंदा आहिनि ऐं नाले मातर उहे बि पैसा। मीर मोहम्मद बंगवार जो आहे 60-70 लख जो ठीको आहे, सिर्फ़ु 2 टिपो ते मिटी जा सटे विया आहिनि त हिन टाइम ताईं कोई कमु न थियो आहे। पर अहिड़ा इलाही भडाणी शहर जो आहे स्कूल, उहे ई वॾेरनि जो को माण्हू रखियल आहे ठेकेदार। असां त पंहिंजे फोरम ते चई थका आहियूं ऐं पंहिंजे वस वारनि खे बि चयो आहे, तालीम खाते जे DO हुजे, डायरेक्टर हुजे, त असां सां हीअ न असां पियूं थियनि पियूं। पर इनशाला असांजे 10 तारीख़ को धरणो आहे, अलाह कंदो कामयाबु वेंदो, उस्ताद निकिरंदा।